असां जो दान क्या कारो मो कया असां पंहिंजो अलाह ताला विकिणी 10-10 लख रुपया ॾेई हिते पुॻाऊं वरी अफ़वाहूं बि थियूं हलनि ॿियूं असांखे हितां जे कमरे में वाड़े छॾियो अथनि माइट असांजा ख़ुशि हूंदा त कमाइनि पिया था घरहाणी ने खे छा कजे हिन ॻाल्हि यार मुंहिंजे पीउ बि व्याज ते पैसा वठी मूंखे सऊदी मोकिलियो आहे पोइ कीअं जान थींदो मुंहिंजो घर मूं हिकिड़ो ॾेखारींदुमि छा कयूं था हाणे त हुई हिकिड़ी अंधी कहाणी ॻऊं घर में हिकिड़ी कारी गॾ हुआ खपाया वीज़ो कराए वञो सऊदी कमाइण मोतबर ॿ मायूं छॾनि बि कोन पियूं ख़ुदा कारो मोको सऊदी आयासीं हिते हाणे चवंदा वञो वापसि हाणे अड़ियाऊं असां छा कयूं असां ॿुधायो हा यार कारो मूं थियो असांजो आयासीं हेॾे हाणे चवंदा वञो हा त पोइ फिंजी कारी गॾ असांखे कोन मिलंदी रंदो कर्ज़ बि खणा व्याज ते माण्हुनि खे मुंहुं कीअं ॾेखारींदासीं त भाउ असां हेॾे कमाइण वियासीं वरी हितां वरी ईअं ई हलंदासीं ॿधे फेरे छा थींदो इहो ई थींदो सत्यानाश कयोसीं पंहिंजो बस मदीना जो घोट बढ़ाई कंदो हा यार मां तव्हांजे करे जेको आहे ईअं हलियो आहे हाणे जेको आहे मां माल बता थोरो घणो कपायो आहे हाणे जेको नसीब वॾी ॻाल्हि थी वई यार फासी आहे वॾो मसइलो थी वियो यार हलो त टेम हाले तो केलनि जी मज़दूरी कयो पियो भला छा कंदासीं केलनि जी बाबा हेॾा कर्ज़ खणी आया आहियूं केलनि जी मज़दूरी कीअं थींदी अदा जन कर्ज़ ता बाहूं बधंदासीं बा कोन थोरा थोरा करे वठो पियो असांजो त हिते कंहिंसां वास्तो बि कोन्हे का देखभाल कान्हे का केरु असांजी पोयारी कंदो हलो त हलो त टेम ॻोठ पोइ इस दर्द केरा वधी लॻो चंड्रो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा पाकिस्तानी तहां हो जी सर जंहिंखे मुंहिंजे कफ़ील घुरायो आहे तव्हां आया हो जी सर असां आया आहियूं अदा तव्हांखे कंहिं चयो तव्हांजा त वीज़ा रिजेक्ट थी विया आहिनि भाऊ तव्हांजा वीज़ा कैंसिल था थियनि छाजे करे तव्हांखे ख़बर ई न आहे तव्हांजे पैसनि ते एजेंट पैसा खाई वियो आहे तव्हांजो वीज़ो 15 ॾींहंनि जो विज़िट वीज़ो आहे उन खां पोइ 15 ॾींहंनि खां पोइ तव्हांखे साॻियो ई जहाज़ में विहारे वापसि करे छॾींदा तव्हांजो कारो मुंहुं कंहिं कयो कंहिं तव्हांखे ॾस ॾिनो हेॾो जो असां 10-10 लख वठनि तव्हां चवनि बाबा 10 लख तव्हां खां वठी छॾिया एजेंट कफ़ील तव्हांखे वञी थर में छॾींदा बिना वीज़े जे चोरीअ ते अड़े पंहिंजा घर घाट छॾे बनियूं ॿारा छॾे पंहिंजा कमकार छॾे तव्हांखे कंहिं चयो सऊदी अचो सर असांखे 9 ॾींहं हिन कमरे में वाड़िया पिया न मानी आहे न चांहि आहे न पाणी आहे न ई ॿाहिरि था निकिरूं असां बाबा तव्हांखे ॿाहिरि कढंदा ई न तव्हां वटि वीज़ा न आहिनि असां वटि के बि कागज़ात पंहिंजा मुकमल न आहिनि असां 77 लख रुपया असां वता हिते घुराए थो कमु ॾींदा ऐं आज़ाद वीज़ो ॾींदा पोइ असां माना 2 नंबरी थी विया न बाबा हे सभु कूड़ा तव्हांखो एजेंट पैसा खाईंदा वञनि तव्हांखे कंहिं चयो पंहिंजा घर घाट छॾे आयो पंहिंजा बच्चा छॾे आयो पंहिंजे पीउ माउ खे छॾे आयो उन्हनि खे तकलीफ़ में विझी आयो व्याज पैसा व्याजनि जा पंहिंजा कारोबार माल मता खपाए हिते पहुता हो अड़े हिते कुझु बि न अथव हिते कुझु बि न आहे पंहिंजे मुल्क मोटी वञो माल धारियो ज़मीनुनि जा कम कयो चइबो त असांजी हर शइ लुड़ी वई न पोइ असां त रुली वियासीं बाबा तव्हां कंहिंखो पुछो आहे अॼु केरु कंहिंजो सॼण न आहे तव्हां सां दुश्मनी थी वई हाणे साईं छा थींदो कीअं व्याज भरींदव पंहिंजे वॾड़नि खे तकलीफ़ में विझी आयो साईं तव्हां पाकिस्तान जा महिरबानी कयो भला असांजी का टिकेट कराए असांखे ॻोठ मोकिलियो असां बस ते ॿीहर न ईंदासीं वरी सऊदी बाबा तव्हांखे मोकिलींदा असांजा सिंधी चरिया हेॾा पैसा भरे व्याज भरे माल मता खपाए हिते अचनि था साॻियो ई 50-60 हज़ार ते मज़ूरी था कनि पोइ उते था ॿुधाइनि त असां वॾा पैसे वारा थी विया आहियूं कुझु न आहे बाबा पंहिंजा कारोबार वञी कयो पंहिंजो धंधो कयो मज़ूरी कयो हिते कुझु न अथव ख़ुदा जे वास्ते ॿियनि खे बि ॿुधाइजो त इहे ग़लति कम न कनि साईं हिकिड़ो चकर असांखे मोकिलियो ॿीहर सऊदी जो नालो ई कोन वठंदासीं असां उते रोज़ी असांजो दांगिया कारो मो थी वियो पर असां हेॾे आयासीं
ख़ुदा सां कारो मो कयो हथ सां हाणे असां वञूं था 2 माण्हू असांखे होॾे मोकिलियो बसि असां वञूं हाणे पंहिंजो कारो मुंहुं तव्हां पंहिंजो पाण कयो आहे पंहिंजे पीउ माउ जो चवणु कयो आहे पंहिंजे घर वारनि जो चवणु कयो आहे पंहिंजे वॾड़नि जो चवणु कयो आहे तव्हां अहिड़े ज़ुल्म में अचो ई न हा न तव्हांखे कंहिं चयो बसि हाणे असांखे ॿाहूं था ॿधो मोकिलियो असां त केल जी मज़दूरी कंदासीं बसि असांखे ॻोठु मोकिलियो बसि साईं मां हुते घर जी गॾु हजारींदुमि सभु कुझु कजो बसि हाणे तव्हांखे 2-3 ॾींहंनि खां वापसि करे ॻोठु मोकिलींदा वञी ख़ुदा वास्ते ॿियनि खे बि इहो ॾसु ॾिजो त पंहिंजो माल धारनि पंहिंजे ज़मीनुनि जो कमु कनि मज़ूरियूं कनि हेॾे अचण जो न सोचनि